वाक़िया आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे कराची में पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत में जांच ऑफिसर केस जो चालान पेश करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, वाक़िया आगाह कयूं अदालत केस जी ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर आहे कराची में पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत में जांच ऑफिसर केस जो चालान पेश करे छॾियो आहे। अदालत केस जी ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर आहे जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत जांच ऑफिसर केस जो चालान पेश करे छॾियो आहे। ख़बर वासां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे कराची में पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत में जांच ऑफिसर केस जो चालान पेश करे छॾियो आहे। अदालत केस जी ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची में पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत में जांच ऑफिसर केस जो चालान पेश करे छॾियो आहे। अदालत केस जी ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। कराची मावा के ख़बर ॾियूं पिया पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह जी अदालत जांच ऑफिसर केस जो पको चालान पेश करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में महताब शरखान जी। महताब अपडेट कजो। जी बिल्कुल सजा ॿुधंदा पीराबाद में फायरिंग सबब 3 ॼणनि जे क़त्ल ऐं 2 खे ज़ख़्मी करण वारो मामिलो जेको जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह वटि जेका अदालत में जांच ऑफिसर जी जेका चालान पेश करे छॾिया। अदालत जेको चालान ॿुधण खां बाद जेको ॿुधणी जेका 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधण त इहे कुझु ॾींहं पहिरियों जेका पीराबाद थाणे भरिसां जेका 3 ॼणनि जे जेको 3 ॼणनि खे क़त्ल करण वारो ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारो जेको मामिलो हुयो जेका जुडिशल मैजिस्ट्रेट ओलह वटि जेका पेश कयो आहे। जांच ऑफिसर पारां जेका रिपोर्ट जमो करे छॾिया उहा चालान जमो कराए जंहिंजे केस जी जेकी ॿुधणी आहे उहा 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।